नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे मिरपुर ख़ास डिवीज़न जे जेके आबादगारनि सां हमेशह मसइला थींदा रहनि था उन हवाले सां ॻाल्हि ॿोल ॿुधाईंदासीं। कुझु आबादगारनि बि असां सां जेके वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। अॼु असां तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ास डिवीज़न में हमेशह जेके पुछड़ी जा आबादगार आहिनि उन्हनि सां मसइला हूंदा आहिनि। हिकु त आबादगारनि सां शुरू खां ई इहे मसइला थींदा रहनि था, उहे कंगाल बणिया पिया आहिनि। आबादगारनि सां गॾु खोड़ सारा हारियुनि खे बि मसइला थियनि था। शुरू में जी फुटी निकिती त उन में फुटी जो को बि अघु मुक़ररु कोन हो। उन खां अलावा वरी जेकॾहिं बसर निकिरे थो उनजो बि अघु मुक़ररु कोन थो हुजे ऐं आबादगारनि जेको आहे सस्ते अघु ते उन वापारियुनि खे ॾियनि था। उन खां अलावा वरी हाणे ताज़ो जी कणिक जो मौसमु आई त उन में जेको न उन्हनि खे बारदानो मिलियो न उन्हनि खे को अघु मिलियो। वापारियुनि खे त जेके सरकारी अघु मिली था वञनि मगर आबादगारनि खे कॾहिं बि अघु कोन थो मिले। हिन वक़्तु जेको आबादगारनि सां मेन मसइला हिन वक़्तु जेको आहे मिरपुर ख़ासि ज़िले में जेको हमेशह जेको मैंगो फेस्टिवल लॻंदो आहे, हींअर 50 मैंगो फेस्टिवल लॻण वारो आहे। इंतिज़ामिया पारां कार्नर मीटिंगूं कयूं वियूं आहिनि, गॾिजाणियूं कयूं आहिनि, कमेटियूं ठाहियूं वयूं आहिनि, मगर इहो कोन सोचियो आहे त हुते पाणी जी हमेशह खोट आहे। हिन वक़्तु जेको अंबनि जो मेन फ़सुलु जेको पोखियल आहे उते कुझु ॾींहंनि जे अंदरि हाणे पाणी जी खोट थियण जो सिलसिलो जारी आहे। ऐं गुज़िरियल जेको 2011 में जेके बरसातूं आयूं उन में बि जेके खोड़ सारा हितां जा जेके बाग़ जेके मुकमल मिरपुर ख़ास ज़िलो जेको अंबनि जे हवाले सां मशहूरी माणींदड़ ज़िलो हो उन जा अंब मुकमल तबाह थी विया। मगर ज़राइत खाते पारां कॾहिं बि का ॼाण कोन ईंदी। मगर हिन वक़्तु उन्हनि जी हालति इहा साॻी आहे। वरी हाणे जेकॾहिं ख़रीफ़ हिन वक़्तु जेको ख़रीफ़ जी मौसम अचे पई पुछड़ी जे आबादगारनि सां हमेशह उहो ई हूंदो आहे। DO वाटर कोर्स कढिया था वञनि। उन हवाले सां मिरपुर ख़ासि में हिकु मक़ामी हाल में आबादगार अॻुवाण पारां जी कोट गुलाम जा आबादगार हुआ, कुंडरी जा हुआ, सामारे जा आबादगार हुआ। मिरपुर ख़ास डिवीज़न सभिनी आबादगारनि पारां शिरकत कई वई। उते हिकु सेमिनार मुनक़द करायो जंहिंमें मिरपुर ख़ास जो कमिश्नर शफ़ीक अहमद मैसर ऐं डायरेक्टर नारा केनाल उहे बि मौजूदु हुआ। सभिनी आबादगार अॻुवाण पंहिंजा जेके वीचार बि ॿुधाया। हुननि जो चवणु त हमेशह पुछड़ी खे जेको आहे सुकायो वेंदो आहे। बासरनि जो जेके मशीनूं लॻी वेंदियूं आहिनि ऐं जेके डायरेक्ट वाटर कोर्स आहिनि उहे जेके हितां इरीगेशन अमले पारां उहे कढिया वञनि था मगर को बि मसइलो हल नथो थिए। उन खां अलावा जेकॾहिं ताज़ो ई उमरकोट ज़िले जे अंदरि हिकु सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह पारां हिकु तक़रीब खे ख़िताबु कयो। उते बि आबादगारनि अॻुवाणनि पारां हिकु तक़रीब रखी वई जंहिंमें अली मर्दान शाह जेको सूबाई वज़ीर आहे पॉपुलेशन जो हुनजो चवणो त उमरकोट ज़िले में जेको 25 खां 30 सालनि ताईं पाणी कोन हूंदो उतां जो फ़सुलु जेको थींदो ई कोन हो। हमेशह असां एतिजाज कंदासीं। एतिरे ताईं बि हुननि जो चवणो त असां ई नवाब यूसुफ टालपुर गॾिजी एतिजाज कंदासीं। मगर हिन वक़्तु जेको असां सां गॾु जेके ऑफिसर आहिनि उते पाणी पूरो थी वियो आहे। उमरकोट में हिकिड़ी तकलीफ़ थी, उते जे आबादगारनि बि चयो असांखे पाणी मिलियो आहे। मगर अॼु बि असां मीडिया में रिपोर्टूं ॾिसूं था जेकॾहिं सिर्फ़ु उमरकोट शहर में पाणी जेकॾहिं पूरो थियो हूंदो या उमरकोट तालुके में पाणी पूरो थियो हूंदो। कुंडरी जा आबादगार अॼु बि सरापा एतिजा लॻा पिया आहिनि। सामारे जा आबादगार अॼु बि सरापा एतिजा लॻा पिया आहिनि। शादीपली जा आबादगार अॼु बि सरापा एतिजा लॻा पिया आहिनि। मगर सूबाई वज़ीर जे तक़रीर में हुननि चयो त पाणी सभु पूरो थी वियो आहे। मगर अॼु बि तव्हां मीडिया ते सभु अख़बारुनि में ख़बरूं अचनि थियूं, TV चैनल ते ख़बरूं हलनि थियूं, उते पाणी कोन पियो मिले। हिते जे पुछड़ी जे आबादगारनि जी ॿुधाए हिते जे आबादगारनि जो इहो हो त असां जेको सभु गॾिजी करे हिकिड़ो मौक़ुफ़ रखंदासीं जेके DO वाटर कोर्स इहे मुकमल बंदि कया वञनि। उन खां अलावा जेके आबादगारनि सां थियनि था मसइला फ़सलुनि ते अघु मुक़ररु कया वञनि। हींअर ताज़ो जेको वणनि जो फ़सुलु अचे पियो इन में हमेशह जेको जून जुलाई जे टाइम ते पाणी जी खोट रहंदी आहे। उनखां अॻे ई आबादगारनि पारां का हिकमत अमली जोड़ी हुई मगर उन ते अञा ताईं को बि शायदि अमल न थियो। हिन वक़्तु बि जेके पुछड़ी जा आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं उन्हनि जो इहो चवणु हो त जेको असांखे पाणी मथां खां जेकॾहिं पूरो थो हुजे त इरीगेशन अमलो या बासर या हितां जा चूंडियल नुमाइंदा उहो उन खे जेको आहे सिर्फ़ु 5 माण्हुनि खे पाणी मिले थो ऐं असांखे को पाणी कोन थो मिले जंहिंजे करे असीं एतिजाज कयूं। हमेशह हिते मिरपुर ख़ासि ज़िले जे जेको कोट गुलाम जी शाख जेका पुराणी शाख आहे उन जा जेके आबादगार अॻुवाण जी नसीर रमदाणा जी मीर अली अहमद टालपुर आहे उहो एतिजाज कंदा आहिनि। टेल ते 2-2 ॾींहं ताईं धरणा लॻाए वेठा हूंदा आहिनि या डायरेक्टर नारा केनाल जी ऑफिस में अचनि था। हज़ारनि जे तइदाद में माण्हू वठी अचनि था एतिजाज करणु धरणा हणनि मगर अॼु ताईं हुननि सां शायदि को बि मसइलो हल कोन थो थिए। हिन वक़्तु बि जेको इहो असां हिकु मक़ामी हाल में हुननि सेमिनार करायो त हिननि जो चवणु त हाणे असांजो जेको ख़रीफ़ जो फ़सुलु अचे पियो वणनि जी जीअं पोखाई थींदी ऐं उन खां अलावा हींअर जेको कमंद कटिजी वियो आहे उनखे बि पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। अंबनि खे बि पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। उन खां वणनि जी पोखाई में इन करे असां एडवांस या हिकमत अमली तइ था करे छॾियूं त असां कुझु न कुझु को अहिड़ो अमल करियूं त जीअं असांखे पाणी मिले। मगर कुझु आबादगारनि जो इहो बि चवणो हो त असां हमेशह रोडनि ते निकिता आहियूं आबादगारनि जे मसइलनि लाइ मगर हुकूमत खे का बि हुकूमत संजीदा कोन्हे। असांखे पीअण लाइ पाणी कोन पियो मिले। इन सां गॾु तव्हांखे अॼु मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में हिकिड़ो ॿियो बि ॿुधाए जीअं आबादगारनि सां मेन पाणी जा त मसइला आहिनि। इन सां गॾु मिरपुर ख़ास जी शुगर मिल आहे या अलहबाद शुगर मिल आहे मीरवा घोरचाणी वारी इन में एॾो ज़हरीलो या केमिकल आहे जेको हुकूमत पारां जेके सिमला लाइ ठाराया विया हुआ त उहे जेको गंदो पाणी या जेको इहो सिम जो पाणी उन्हनि खे वाहिजे। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उहो शुगर जेके सिमला लाइ ठाहिया आहिनि
उहो शुगर मिलनि जो जेको गंदो या अल्कोहल वारो पाणी जेको सिमनालनि में वञे थो, जीअं मेलनि ताईं हितां जुॾे ताईं वेंदे बदीन ताईं पाणी वञे थो, उते जेके भर पासे रहंदड़ जेके इलाइक़े वारा आहिनि ॻोठाणा लॾ पलाण बि करे विया आहिनि, ग़रीब मिसकिन हारी जेके उते भर में रहनि था, उहे बीमारियुनि में विकिड़जी विया आहिनि। हुतां जे माण्हुनि एतिजाज बि कया आहिनि, मगर शुगर मिल इंतिज़ामिया खे कुझु बि कोन थिए। छाजे करे? शुगर मिलूं बाअसरनि जो। इन ई मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हज़ारनि जे तइदाद में सॼी सिंध जेॾी महिल सराप एतिजाज हुई शुगर मिल इंतिज़ामिया ख़िलाफ़, मगर कुझु कोन पियो थियो। हिन वक़्तु बि जेके साॻी शुगर मिल जी सूरत हाल, अल्कोहल जो पाणी जेके सिमनालनि में उछलायो पियो वञे, उते जे भर पासे माण्हुनि में जेके बीमारी, ख़ारिश जूं बीमारियूं ऐं हेपाटाइटिस C, B ऐं ॿियनि बीमारियुनि में वकिड़जी विया आहिनि। उन हवाले सां हमेशह हिननि सां मसइला थींदा वञनि था। ऐं अॼु असां सां गॾु वीडियो लिंक ते हिकु मौजूदु आहे, उतां जो आबादगार टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन जो जेको जनरल सेक्रेटरी आहे नसीर रमदान, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुनजो छा चवणु आहे। नसीर, छा नारा कैनाल जी वाहन मां डायरेक्ट वाटर कोर्स कढिया विया आहिनि, उन्हनि में तव्हां इंतिज़ामिया सां के मिलिया आहियो न? उहो छाजे करे कढिया विया आहिनि? उहे कंहिंजा वाटर कोर्स आहिनि? तव्हां सेमिनार बि कया आहिनि, तव्हां गुज़िरियल चकर हिते एतिजाज बि कया हुआ, झिलूरी रेगुलेटर ते धरणो बि हयो, हुते इंतिज़ामिया जा माण्हू मिलिया हुआ, डिप्टी कमिश्नर बि तव्हां सां मिलियो, ऐं छाजे करे अञा ताईं वाटर कोर्स इहे कढिया पिया वञनि, उनखे रुकावट थी आहे या न? असल ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन जेको दरिया निमा कैनाल, जंहिंखे नारा कैनाल था चऊं, हीउ पाकिस्तान जो सभ खां वॾे में वॾो कैनाल आहे, ऐं हिन सां माटेली मां वारो सलूक कयो आहे आफ़ीसरनि, सियासतदाननि, वॾेरनि, जीअं धाड़ेल बि कंहिं घर सां ईअं कोन थो करे जीअं हिननि कयो आहे। हिते फरमाइशी तौरु ऐं पैसनि एवज़ तक़रीबन को 500-600 डायरेक्ट वाटर कोर्स, जेके अंग्रेज़नि उनखे हाञेकार लिखियो हो त जेकर कॾहिं बि हिन मेन कैनाल ते डायरेक्ट आउटलेट न ॾिजो, जेकर न त इहो हिन सिस्टम खे तबाह करे छॾींदा। पर असांजो सिफ़ारिशी तौरु ऐं सियासी तौरु अंदाज़ बीहक अहिड़ी आहे जो उन्हनि वॾेरनि पंहिंजो हिनखे मिल्कियत सम्झी नारा कैनाल खे उते डायरेक्ट वाटर कोर्स कढिया, जंहिं हणी हिन सॼे सिस्टम खे पंजूड़ हणी गिरफ़्तार करे तबाह करे छॾियो। ऐं अॼु असीं टेल वारा सरापा एहतिजाज आहियूं त जेको मुंड मां पाणी वञे थो, चाहे झिरकी पाणी पीए, चाहे दिलो पीअण जो पाणी भरे, उहो समूरो जो समूरो पाणी कटौती असां टेल वारनि जी थिए थी। ऐं इहा प्रैक्टिस मुसलसल असांजे हकमनि खां वठी सभिनि कई, जंहिंजो नतीजो अॼु इहो निकितो आहे त असां वटि टेल में पीअण जो पाणी बि कोन्हे। असीं 4-4 महीना जेको आहिनि सो उन्हनि केमिकल जे डमियनि में पाणी खारा पी केतिरनि ई बीमारियुनि में वकिड़जी विया आहियूं। इहो असांखे ॿुधाइजो, डिगड़ी ऐं कोट गुलाम तालुके जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में पाणी जी खोट आहे ऐं आबादगारनि जा मेन मसइला कहिड़ा आहिनि, उते जी जेके हारियुनि जी बि छा सूरत हाल आहे? सर, ॻाल्हि इहा आहे त ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पवे, असां मौजूदा डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा हुजण, उहो हर मसइले खे आबादगारनि खे डील त करे थो, पर इंतिहाई अफ़सोस सां चवणो पवे थो त हू असांजे मसइलनि खे कुझु गॾियो छॾे, कुझु रुॻो चवनि था अवी तावन करियो। हाणे असीं सम्झी आहियूं त असांजा ऑफिसर असां आबादगारनि खां तावन इहो घुरंदा आहिनि त असां वटि पीअण जो पाणी न हुजे, असांजे बचनि जी रोज़ी रोटी न हुजे, लाखूं एकड़ हिननि इलाइक़नि मां जेके अंब ऐं बाग हुआ, जेके सॼी एशिया में घणे खां घणा फल ऐं फ्रूट उपाईंदड़ इलाइक़ो आहे, उहे इलाइक़ा तबाह ऐं वीरान थी विया आहिनि। माण्हू माइग्रेट करे विया आहिनि। थर जा माण्हू जेके हितां अची मुआशी फस्ट एड वठंदा हुआ, उहे उन्हनि खे लातलिक उहे माण्हू थी विया आहिनि हितां। हाणे उहे माण्हू हितां खां रोज़गारी लाइ रहीमयार खान ताईं बंदि था कनि। उहे सॼो असांजो इलाइक़े जो इको सिस्टम, कल्चर, समाजात सॼी तबाह थी वई आहे। ॾोह ऐं करप्शन वधी विया आहिनि। पर असांजा ऑफिसर वरी बि इन अंदाज़ सां असांखे मोटिवेट कनि था त अवी तावन करियो, जंहिंजो मतिलबु इहो आहे त अवी असांखां 4-5 महीना पाणी न घुरो। हाणे असांजे जियापे जो सबबु आहे ऑक्सीजन ऐं पाणीअ ते रोटेशन कहिड़ी। जेकर असांजा ऑफिसर इहो ई चवनि था त अवी असां सां तावन करियो, मतिलबु या अवां जी ऑक्सीजन बंदि करियूं या पाणी, त पोइ असांजो मौत आहे। सो इहो असांखे हरगिज़ क़बूल कोन्हे। असां इहा जेको गिद्दी जो प्रोग्राम ऑफिसर हलाइनि पिया, ऐं असांखे जॾहिं ॻाल्हियूं असांजी थींदियूं आहिनि, उहे असांजा कंहिं बि सुवाल जो सही परफेक्ट जवाबु न ॾींदा आहिनि, पोइ उते असांखे मुंझाईंदा आहिनि। पोइ इहे मथियनि ऑफिशल्स खे, पोइ असांजे सियासतदाननि खे उहे अहिड़ो ॻाल्हि खे गॾे छॾींदा आहिनि, अहिड़ी धूड़ करे छॾींदा आहिनि जो अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो सिधो ऐं चिटो मसइलो आहे। असांजो पाणी हको असांखां खसिजी वियो आहे। असांखे पाणी ॾियो, बजाए पाणी ॾियण जे उहे कॾहिं चवंदा आहिनि त इंजीनियर कोन्हे, कॾहिं चवंदा आहिनि त दारोगनि ऐं बेड़दारनि जूं हड़तालूं आहिनि, जेको हिननि जो मसनूई हथरादू प्रोग्राम आहे असांजे सिस्टम खे, हेॾे बाथिया दरिया खे जेको नारो कैनाल आहे, इहो एक्चुअल में हिकु दरिया अथव सर। इहो 18,000 क्यूसेक खां दुनिया जा केतिरा ई दरिया नंढा आहिनि, उन्हनि खे हिननि हथ वठी तबाह करे छॾियो आहे।
न सिर्फ़ ताज़ो उमरकोट ज़िले जे अंदरि हिकु फ़र्श मोरी ते हिकिड़ी तक़रीब थी जंहिंमें उतां उमरकोट ज़िले जे आबादगारनि पारां बि शिरकत कई वई। उते आबादगारनि जो बि इहो चवणु हो त असांखे उमरकोट ज़िले में केतिरे अरसे खां पाणी कोन पियो मिलियो। हाणे जेकॾहिं असांखे पाणी मुकमल मिली वियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह समेत ॿियनि बि माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें कमिश्नर मिरपुखास हो, डायरेक्टर नारा के नालो। इन्हनि सभिनी जे साम्हूं उन्हनि चयो त पहिरीं हमेशह असां रोडनि ते हूंदा हुआसीं, पाणी कोन मिलंदो हो, पर तव्हां बि उते फ़र्श मोरी जे आबादगार आहियो, तव्हां उते जी सूरत हाल कीअं था ॾिसो? छा सॼे उमरकोट ज़िले जे इन इरिगेशन अमले पारां पाणी पहुचायो वियो आहे? सर आउं फ़र्श मोरी सराड़ी शाख जो आबादगार आहियां। उन सां गॾोगॾु ऐं टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन नारा कैनाल जो जनरल सेक्रेटरी आहियां। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अचूं पिया, इन ॻाल्हि खां इनकार कोन्हे त साईं अली मर्दान शाह सां असांजी का ज़ाती उन में इन मसइले में मुलाक़ातूं कोन्हे। ज़ाती एफर्ट्स वठी कुझु बहितर तरफ़ वठी वियो आहे किसे खे, जंहिंजे लाइ बहरहाल असांजे सियासतदाननि मां जेकर इहा उमेद कजे हूंदियूं आहिनि, पर जे साईं अली मर्दान शाह इहे कुझु एफर्ट्स वरिता आहिनि त बहरहाल उनखे असीं सारायूं था। बाक़ी रही ॻाल्हि इहा त अॻे असांखे को 35 ॾींहं या 36 ॾींहं ते पाणी मिलंदो, जेको एग्रीकल्चर जा जेके उसूल आहिनि उन्हनि खां त हिकिड़ो इंतिहाई नाक़िस ॻाल्हि हुई। पर पहिरीं असांखे तबाह कयो वियो, सुकायो वियो, बुखियो कयो वियो, पोइ हाणे उहो पाणी असांखे 20 खां 25 ॾींहंनि ते वठी आया आहिनि त असांखे उहो भलो लॻे थो ऐं सुठो लॻे थो, जंहिंखे असांजा ऑफिसर ऐं ॿियो टियों आइडियल चवंदा। सर आइडियल कतई कोन्हे, पर असांखे जेको 35 ॾींहं ते पाणी मिलंदो, जॾहिं हाणे 25 ॾींहं ते मिले थो, 10 ॾींहं पहिरीं मिले थो, त असां हुनखे बहितर चवंदा। पर इरिगेशन जे हिसाब सां कतई परफेक्ट कोन्हे, पर असीं माज़ी जा धकियल आहियूं, इन करे अॼु असांखे सुठो थो लॻे। असांखे को फ़सुलु उते थिए कोन थो, मस पाणी ॾियूं था, हिकिड़ो फ़सुलु तगे थो, बसि तगूं पिया, पोइ बरसातिनि जो इंतज़ारु कंदा आहियूं। बाक़ी का उते सुठी पोज़ीशन जेका चइजे आइडियल उहा न आहे सर। पर असांखे इहो ॿुधाइजो, पाणी जी चोरी रोकण में इरिगेशन अमले पारां दारोगा मुक़ररु हूंदा आहिनि, बेलदार मुक़ररु हूंदा आहिनि, SDO मुक़ररु हूंदा आहिनि। छा उन्हनि जो कमु आहे सिर्फ़ु ऑफिसनि में वेही आबादगारनि खां पैसा वठणु, या शाखनि ते वेंदा आहिनि? जीअं तव्हां ॿुधायो पिया DO वाटर कोर्स निकिरनि था ऐं उन खां अलावा पाइप लॻाइनि था या वॾियूं वॾियूं गुंदियूं लॻाए जेके पाणी चोरी कनि था। उन खां अलावा जेको वाटर में जेके हेठि टोड़े छॾंदा आहिनि, त फ्रेम जेके उन्हनि जो जेको असुलु हूंदो आहे उन खां वधीक टोड़े छॾंदा आहिनि। ख़ासि तौर ते तव्हांजी शाख ते त हमेशह इहो असां ॾिठो आहे मसइलो रहियो आहे, जी पुराणी शाख आहे, पर इन जी चोरी रोकण में हिननि जो कहिड़ो किरदारु आहे? सर हाणे असांजूं केतिरियूं ई बैठकूं थियूं आहिनि, उन्हनि में असांजा इहे टॉक्स थिया आहिनि, दलील दलाइल थिया आहिनि। ॻाल्हि फिरी सिरी उते थी अचे जेॾी महिल असीं उन्हनि जे अॻियां तस्वीरूं पिक्चर्स वाटरनि खे पिन आउट करियूं था, पिन पॉइंट कयूं था, त सरी फलाणो वाटर जेको फुटनि जंहिंजी वाटर जी 4 इंच माप आहे, हू वालनि ऐं गज़नि में भॻो पियो आहे। जॾहिं इहा असीं निशानदेही करियूं था, असांजे मेन कैनालनि में कटा ऐं ॿोरियूं ॾेई बासर ज़मीनदार उन्हनि खे वाटर बंदि कनि था, या असां मुख़्तलिफ़ वाटर कोर्सनि जी निशानदेही करियूं था त फलाणे वाटर कोर्स सां 2.5 लख में उहो जेको वाटर कोर्स असांजे स्टाफ ऐं SDOs गॾिजी उहो विकियो आहे, या असां इहो था चऊं जीअं ताज़ो तरीन जेको पुराण फीडर जो जेको वाटर बाक़ाइदे गैर क़ानूनी वाटर लॻायो आहे, जंहिंमें न FO चेयरमैन जी इजाज़त आहे, न उते कंहिंखे का ख़बर आहे, न उते जिन बनियनि मां वाटर निकितो थिए उन्हनि जी को उते एफिडेविट आहे जिते लिखियलु कयलु हुजे। पर 5 लख रुपए जी लत ॻरी थी वई, हुननि गैर क़ानूनी वाटर कोर्स ॾिनो, पोइ माण्हू उते तेल जा लठ कुआड़ हथियार खणी उते पुॻा, फायरिंगूं थियूं, क्लेश पैदा थियो ऐं माण्हुनि जे मरण जो ख़तरो, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन असां पैदा थी वई आहे। पाणी जियापो आहे, पाणी हयाती आहे, माण्हू कॾहिं बि कंहिं बि हद तौरु पाणीअ जे मसइलनि ते का बि कंप्रोमाइज़ कोन कंदा। नसीर सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाइण ते तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ही जेको टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन जो जेको जनरल सेक्रेटरी हो नसीर रमदान, हिन जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिन जो इहो चवणो हो त जेके डायरेक्ट वाटर कोर्स खोलिया विया वञनि, उन खां अलावा इरिगेशन अमलो जेको आहे रुश्वत वठे थो, पाणी जी हमेशह खोट रही आहे। त हिन जो इहो चवणो हो त जेकॾहिं अली मर्दान शाह जे उमरकोट ज़िले जे अंदरि कुझु माना बहितरी आणंदी आहे, उते ऑफिसरनि जे माना देखभाल बि कंदो आहे, इन खां अलावा ऑफिसरनि खां पुछाणो कंदो आहे। शायदि हिननि असांजे बि चूंडियल MP MNN खे बि अहिड़ो थियणो पवे जीअं हिते जे माण्हुनि खे या हिन ते माण्हुनि ते नज़र करणी पवे, या आबादगारनि खे जेको पाणी मिली सघे। नंढड़ी वठूं था नंढड़ी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको आबादगार मौजूदु आहे मीर अली अहमद टालपुर, जेको आहे पुराण डिस्ट्रिक्ट टेल एसोसिएशन नारा कैनाल जो जेको आहे अॻुवाण आहे। ऐं ही हमेशह जेके आबादगार जेके टेल वारा आहिनि हुननि खे हमेशह पाणी कोन मिलंदो आहे, एहतिजाजनि में हूंदा आहिनि, रोड ब्लॉक कंदा आहिनि। ख़ासि तौर ते इहो कोट हिन वक़्तु बि जेको आहे कोट ग़ुलाम अहमद
डिगड़ी जुडो नवकोट जेके बिल्कुलु पुछड़ी आहे उते पाणी जी खोट रहे थी। उन हवाले सां हिननि जदोजहद बि कंदा आहिनि। हिननि पारां हिकु सेमिनार बि कोठायो वियो, मगर अॼु ताईं हिननि जो चवण त असांजो हमेशह मसइलो हल कोन थो थिए। आबादगारनि खे केरु पुछण वारो कोन्हे। आबादगार बिल्कुलु कंगाल बणिजी विया आहिनि। उन हवाले सां अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त मीर साहब, पुराण डिस्ट्रिक्ट ते हर साल पाणी जी खोट जो दाऊं थींदियूं आहिनि, उन जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं तव्हां बि हमेशह हर साल हिन मौसम में सरापा एहतजाज बणियल हूंदा आहियो, छा तव्हांजा के मसइला हल थियनि था या न? पुराण डिस्ट्रिक्ट जमड़ाऊ कैनाल जी न पर नारा कैनाल जी सभ खां वॾी शाख आहे। इन जी 27 माइल लेंथ आहे। पाणी जा सभ खां वॾा सबब खोट जा जेके हर साल थियनि था, उन में एरिकेशन जी सही सिधी मुलविसी आहे। एरिकेशन जा लोअर स्टाफ, दारोगा, एसडीओज बेदर्दी सां पाणी खे विकिरो कनि था। जेके वाटर देसी मिलनि में आहिनि उहे फुटनि में हलनि था। शाख ते कंहिं बि क़िस्म जो को रस्तो कोन्हे को। शाख ते इंतिहा खां मथे नाजाइज़ पाइप लॻियल आहिनि, जेके बेलदारनि पंहिंजी पंहिंजी हद में पंहिंजो पंहिंजो सरमायो सम्झी, पंहिंजी पंहिंजी मिल्कियत सम्झी मुंड जे ज़मीनदारनि खे विकिरो करे ॾेई छॾिया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी का बि एरिकेशन जे जेका आला अमलदार आहिनि उन्हनि जे तरफ़ां का रोक टोक कान्हे का। जिन जिन ज़मीनदारनि मुंड ते जिन जेका फ़सुलु ॿियो न थींदो, उन्हनि 100 एकड़नि जे तइदाद में, 1000 एकड़नि जे तइदाद में सारियुनि जी पोखी करे छॾी आहे। शाख जेका हेॾी वॾी आहे, जंहिंखे हेसि ताईं पको चैनल हुअणु खपंदो हो, उहा अञा ताईं उन पोज़ीशन में आहे त उते कंहिं बि क़िस्म जे दारोगे जे हलण जी घटी कान्हे का। उन्हनि दारोगनि ख़ुदि उन खे अहिड़ी तबाही कई आहे जीअं केर बि उते अची न सघे, को ज़मीनदार वञी न सघे। ऐं इहे ई सबब आहिनि जिन जे करे असां ट्रेल वारा जेके हर हमेशह पाणी जी खोट लाइ रणूं कयूं पिया। हिन वक़्तु बिजाई जी सीज़न शुरू थी चुकी आहे, लेकिन असां वटि पाणी जो नालो कोन्हे। असां अञा पंहिंजी बिजाई कंप्लीट कान्हे कई। जेके बिजाई कई आहे उहे असां लाॻाणे में सुकूं पिया। इन्हनि सबबनि जे करे पाणी जी खोट आहे। मीर साहब, सब डिवीज़न कोट गुलाम, सब डिवीज़न डिगड़ी सामारो में पाणी जी हर साल खोट थींदी आहे, छा में उन में सियासी मुदाख़लत आहे या ऑफिसरनि जी करप्शन आहे? हिन वक़्तु उते छा पोज़ीशन आहे? सियासतदाननि तरफ़ां जेकॾहिं पाणी जी हिन खोट ते बाक़ाइदे तौर ते को अमल नथो कयो वञे, ऑफिसरनि खां पुछा गाछा नथी खई वञे ऐं उन ज़मीनदारनि जो दाद रसाई नथी कई वञे, त यकीनन उन्हनि खे असां हिकिड़ी सियासी मदाख़लत थी चई सघूं था। जेकॾहिं उन्हनि खे मुंड जे ज़मीनदारनि सां एॾा लगाव आहे ऐं टेल जे ज़मीनदारनि जी दाह हक़ूक़ ते उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि जूं कान थी चुरे, त पोइ इन खे असां छा चऊं? उहे माण्हू जिन हमेशह इन्हनि सियासतदाननि खे वोट ॾिना आहिनि, इन्हनि सियासतदाननि जे पोयां दोलनि शरनाइनि ते डांसूं कयूं आहिनि, ऐं अॼु उहे माण्हू एहतजाजनि जी सूरत में रोडनि ते डांसूं पिया कनि, रोडनि ते घोड़ा यौसे पिया कनि। सियासतदान कंहिं बि क़िस्म जी का उन्हनि जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। उन्हनि खे ऑफिसरनि जे एरिकेशन जे ज़िले इंतिज़ामिया जे रहम करम ते छॾे ॾिनो अथनि, त पोइ उन्हनि खे छा चइजे? ऐं ॿी सही सिधी खोट जी ॻाल्हि इहा आहे त एरिकेशन जी करप्शन आहे, जंहिंखे केर बि माण्हू मुंहिंजो ॾियण लाइ तयारु कोन्हे। चीफ सेक्रेटरी ताज़ो हिन वक़्तु मीरपुर ख़ास में आयल हुयो, जंहिं बाक़ाया सभिनी फुज़ूल ॻाल्हियुनि ते, त शायदि असां फुज़ूल ई चवंदासीं, उन्हनि ते त मीटिंग कई, लेकिन ज़िले मीरपुर ख़ास, ज़िले सब डिवीज़न मीरपुर ख़ास जे हेॾो वॾो पाणी जो आबादगारनि जो जेको मसइलो हो, उन ते असां जेको नारा कैनाल टेल एसोसिएशन जा कुझु उहिदेदार ऐं सीनियर वाइस प्रेसिडेंट या ॿिया असां बीठा रहियासीं। असांखे 5 मिंट टाइम न ॾिनो, असांजी एजेंडा ई न रखीनि त मुलाक़ात जे लाइ त को उन्हनि जी ॿुधी वञे। इन खां मथे ॿियो कहिड़ो वेदन असां ज़मीनदारनि सां थींदो? अहिड़ी केॾी वॾी ॿी इन सां इन खां अलावा ज़्यादती थींदी? त सियासतदान प्लस जेके एरिकेशन अमलदार आहे, ज़िले इंतिज़ामिया आहे, सभु गॾिजी असां ज़राइत खे, असां ज़मीनदारनि खे तबाह बर्बाद कनि पिया। इहो असांखे ॿुधाइजो त पुराणे डिस्ट्रिक्ट ते कुल केतिरा वाटर आहिनि, उते आबादगारनि सां कहिड़ा मसइला आहिनि, उते छा पाणी बिल्कुलु पहुचे ई कोन थो? जीअं हर साल तव्हां हिन टाइम ते जेकी जून जुलाई जो टाइम हूंदो आहे या जेको हींअर जेका फुटी पोखण जो टाइम आहे, इन में एहतजाज कंदा आहियो। इन खां अलावा तव्हां सेमिनार वग़ैरह बि कराया, उते बि आबादगारनि जा असां वीचार ॿुधा हुआ, छाजे करे उते जे माण्हुनि जा मसइला हल कोन था थियनि? पुराण शाख ते टोटल 114 वाटर कोर्स आहिनि, जंहिंमें तक़रीबन 24-25 वाटर कोर्सनि ते हमेशह जे लाइ पाणी जी शार्टेज रहे थी, जंहिंमां आख़िरी 10 वाटर कोर्स त सम्झो पाणी ख़रीफ़ जी सीज़न में हूंदो ई कोन्हे। हिन वक़्तु त असां बिजाई बि कोन करे सघिया आहियूं।
पर हाणे जेकॾहिं 114 मां तव्हां 25-26 वाटर कोर्स कढी छॾंदा त तक़रीबन 80-85 जे लॻभॻि उहे वाटर कोर्स आहिनि जेके टेम्पर रहनि था। पोइ उन्हनि में के अहिड़ा आहिनि जेके सियासी मदाख़लत में, सियासी आड़ में, सियासी शर्टनि जे हिसाब सां उहे टुटल रहनि था। बक़ाया उहे आहिनि जिन खे एरिकेशन विकिरो करे ॾिए थी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आउं वादे चई छॾां त पाणी चोर जेको आहे उहो हिकु पाणी जी चोरी दहशतगर्द आहे। ऐं दहशतगर्द जेके आहिनि उन्हनि जी का बि सियासी पार्टी कान हूंदी आहे, उन्हनि खे शर्टन खपे थो कहिड़ी बि पार्टी जी सूरत में। लिहाज़ा असां वटि पाणी जी खोट आहे। असांजे लाइ सियासतदान प्लस जेके एरिकेशन जा अमलदार उहे सभु मुलविस आहिनि उन पाणी जी चोरी में, उन में जेके न पहुचाइण में उन्हनि जूं कोताहियूं आहिनि, उन्हनि जूं ग़लतियूं आहिनि, उन्हनि जी करप्शन आहे। मीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां मीर अली अहमद जा वीचार ॿुधाईंदा। हिन जो इहो चवणु हो त जेको पाणी जी चोरी में मेन जेको आहे एरिगेशन अमलो पाण मुलविस आहे। छाजे करे त हू पाइप जेके लॻाराईंदा आहिनि या डायरेक्ट वाटर कोर्स कढाइनि था त उहो बि एरिगेशन अमले जी मिली भगत सां कढाइनि था। ऐं साॻी तरह जंहिंमें मीरपुर ख़ासि जा आबादगार बि वेठा हुआ, उन खां अलावा इंतिज़ामिया जा माण्हू बि वेठल आहे। उते ई हिकु आबादगार अॻुवाण पारां सॼो हिन ज़िम्मेदार हिननि खे करार ॾिनो। अचो त उन जेको सेमिनार में हिकु तक़रीब में जेको वेठो आबादगार उनजा वीचार तव्हांखे था ॿुधायूं। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे, मालिक असांजा जेका आहिनि मालिकी, जेके चवंदा आहिनि मालिकी डिपार्टमेंट जो मालिक, जेकॾहिं हू करप्ट त कॾहिं बि असांखे केरु करप्ट आहे? तव्हां ॿुधायो एरिगेशन जो सेक्रेटरी खां वठी तव्हांजे हिते नारा केनाल ते तव्हां जेका एसोसिएशन ठाहियूं आहिनि, आबादगारनि जो बोर्ड ठाहियो आहे, तव्हां जेका हिते नारा डायरेक्टर तव्हां वटि बीठो आहे, हिन जो चेयरमैन बीठो आहे, सभ खां वठो सिंध जो मसलत पसंदी आहे। वॾो माण्हू क्रेट धाड़ेवाल हू असांजो साईं आहे, हुनजे असीं पेरनि खे हथु लॻायूं था। छा ही इंसाफ़ आहे? असांजा मालिक ॾिठा आहिनि ही ग़ुलाम मुस्तफ़ा साहब, शराफ़त जी ॻाल्हि सभु दोस्तनि कई आहे, असां बि मञूं था यार तव्हांजी शराफ़त में असां लुटजूं पिया। ग़ुलाम मुस्तफ़ा साहब लुटजूं पिया, बराए महिरबानी असांखे इंसाफ़ ॾियारियो। जे इंसाफ़ नथा ॾियो त रिज़ाइन करे हलिया वञो ॿिए पासे, असां तव्हांखे सलूट कंदासीं, तगमो ॾींदासीं। हिन आबादगार जे वीचार तव्हां ॿुधाईंदा। हिननि चवणो हो त ग़ुलाम मुस्तफ़ा साहब तव्हां इहो ॿुधो था। ग़ुलाम मुस्तफ़ा जेको डायरेक्टर नारा केनाल आहे, ऐं उन जे जवाब में डायरेक्टर नारा केनाल जो चवणो हो त वाक़ई कुझु अहिड़ा मसइला आहिनि जेके आबादगारनि सां वेही असीं हल कंदासीं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको मौजूदु आहे वीडियो लिंक ते ग़ुलाम रसूल कलोई जेको आबादगार आहे तालके डिगड़ी जो, उन सां ॻाल्हि ॿोल करे उनजा छा चवणा। ग़ुलाम रसूल साहब, मुरीद माइनर शाख में केतिरे अरसे खां पाणी न पियो अचे, उते जे माण्हुनि जो गुज़र सफ़र कीअं आहे, हिन वक़्त ताईं छा पोज़ीशन आहे? साईं, मुरीद माइनर शाख जेका आहे सा गुज़िरियल 1.5 महीने खां वठी पाणी हिते आहे कोन को। ऐं जेकॾहिं आहे त मुंड वारा ज़मींदार वाटर टोड़ियो ऐं पियो था वञनि, ऐं उन में एरिगेशन वारा सवा सिधा जेको आहिनि सो पैसनि जे वधि पाणी विकिरो करियो, उन्हनि खे ॾियो छॾीनि। ऐं असां सां जेको आहे सो हिते जा जेके माण्हू आहिनि देवियुनि जूं काठियूं कढियूं अथनि, विकिणनि था। ऐं उहो हाणे काठियूं त ख़तमु थी वियूं आहिनि, पर हाणे लाह खोटे कढिया अथनि, सेब विका अथनि, पर उन्हनि जो गुज़र सफ़र हाणे जेको आहे सो लाचार थी पियो आहे। ऐं तंहिंखां पोइ हिते जा माण्हू घणा तणा ते वीचारा टपड़ खणी पंहिंजा बचा ॿार छॾे करे लाचुनि कराची ग्वादर एॾा वञी जेको आहे सो लाचुनि में कमु कनि था ऐं उते गुज़र सफ़र कनि था। बाक़ी ॿियो वीचारा छा कंदा? माल मवेशी पाणी जे पीअण लाइ बि जेको आहे सो उहो मरे पियो, का शइ कान्हे का। पर तव्हां इहो चओ पिया पीअण लाइ पाणी कोन्हे, माल मरे पियो, असांजा मसइला न बनियूं कोन था आबाद करे सघूं। माण्हू जेके सभु उते मज़दूरियूं पिया कनि या कराची लॾे विया हलिया आहिनि या केॾां पिया कनि, पर उते जे भला चूंडियल नुमाइंदनि जो कहिड़ो किरदारु आहे जिन खे तव्हां वोट ॾेई असेंबली में पहुचायो था, उहे भला तव्हां सां मिलंदा आहिनि, उनजो कहिड़ो किरदारु आहे? साईं, हिते जेको आहे सो मीर हाजी हयात खान तालपुरा चूंडियल नुमाइंदो 3-4 चकर उन वटि वियासीं। हू चवे थो ईअं त बाबा जेको आहे सो हिते आहे न पंहिंजा इहे एरिगेशन वारा अमलदार जेके बि आहिनि सभु हड़तालनि ते आहिनि। ऐं जॾहिं हाणे उहे अचनि हड़तालूं उन्हनि जूं ख़तमु थियनि, उन खां पोइ जेको सो पाणी जो मसइलो थींदो हल थींदो। ऐं तंहिंखां पोइ जेको SDO सां बि मिलियासीं, दारोगन सां SDO सां मिलियासीं। उहे चवनि था बाबा मथां खां असांखे इंजीनियर पाणी नथो ॾे। जे इंजीनियर खां मिलूं था त उहो चए थो बाबा डायरेक्टर असांखे पाणी नथो ॾे। हाणे डायरेक्टर सां ॻाल्हायूं था, तूं चए थो त बाबा मूं हेठि पाणी जेको आहे सो हुननि खे पूरो करे ॾिनो आहे ऐं उहो उन्हनि जो ई मसइलो आहे। हाणे आऊं त कोन अची दारोगी जेको आहे सो शाखनि ते कंदुसि,
ऐं डायरेक्टर कैनाल जेको आहे सो नारा कैनाल इहो ई असांखे ॿुधाए थो, इहो ई असांखे चवे थो असां कहिड़े पासे वञूं, कंहिंखे चऊं, कोई ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। ऐं तंहिंखां पोइ हिकिड़ो दारोगो असांखे ॾिनो अथनि जेको मदर शाह नाले सां उनखे चवनि था टांडो शाह, ऐं ॿी असांजी शाखनि खे सभिनी खे हिते टांडो ॾेई छॾी, सरेआम वाटर टुटा पिया आहिनि ऐं कुझु बि नथो करे। पाणी लाइ चऊं था त चई बाबा मूंखे जेको आहे एस जो पाणी नथो ॾे, ऐं एस जो खे चऊं था त बाबा जेको सो हीउ मीरनि जो माण्हू आहे, असां हुनखे छा कयां, पर उहो असीं कंहिंखे चऊं। हाणे मीरनि वटि वञूं था त मीर इहा ई ॻाल्हि था कनि, जे डायरेक्टर वटि इंजीनियरनि वटि वञूं था त हू चवंदा त असां पाणी हेठि पूरो करे ॾिनो आहे, असां कंहिंखे चऊं। हिन वक़्तु भला तव्हांजी छा पोज़ीशन आहे, हिन वक़्तु पाणी आहे या वाराबंदी आहे या तव्हांखे पाणी बिल्कुलु मिले ई कोन थो? साईं हाणे अर्ज़ी इहो आहे त ॿ मेन कैनाल जेके आहे जुमड़ो जा ॿधल आहिनि, हिकिड़ो त बेलाड़ो शाख आहे मीरपुर जी सब डिवीज़न में, ऐं ॿी जेको आहे हेठि डाउन दुम्बालो जंहिंखे वेस्ट ब्रांच चइजे थो, ऐं उहो बि ॿधल आहे। उन हूंदे बि असांजी शाख 2.5 खां 3 माइल में सुकी पई आहे, बिल्कुलु पाणी असां वटि ज़रो बि जेको आहे सो ॿियो त ठहियो बनी जे लाइ ठहियो, पर जेकॾहिं चइजे खणी त माल जे पीअण जो बि पाणी कोन्हे, असीं पाण उन खारा ज़हर पाणी पी ऐं असांजा जेको आहे सो पंहिंजो बीमारियुनि में वठिजी पिया आहियूं, बिल्कुलु का शइ कान्हे का। गुलाम रसूल तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां गुलाम रसूल जा वीचार ॿुधा हूंदा। हीअ जेको डिगड़ी जो आबादगार आहे, हीअ हमेशह पाणी जी खोट या हिननि खे हमेशह पाणी मिलंदो कोन्हे, जेको ज़हरीलो पाणी शुगर मिल वारो आहे। असां पाण सिंध टीवी टीम हिकु दफ़े उते वई त उते शुगर मिलनि वारे पाणी सां जेके पंहिंजूं बनियूं आबाद करे रहिया आहिनि, हिननि जो इहो चवणो त हिन में एतिरी बदबू आहे, जेकॾहिं को पाणी असीं वरायूं था या उन में पेर लॻे थो या हथु लॻे थो, उन में तमामु असां बीमार थिया आहियूं। मगर मजबूर आहियूं, असांजी 500 एकड़ ज़मीन आहे या 1000 एकड़ ज़मीन आहे, उहे असीं काठियूं वढण ते मजबूर रहिया आहियूं। मगर छाजे करे पुछड़ी में वेठा आहियूं, असांखे पाणी मिले कोन थो, चूंडियल नुमाइंदा न वञूं था, उहो मुख़्तलिफ़ ॾस ॾियनि था, अॼु हीअ कोन्हे, अॼु फलाणो कोन्हे, अॼु हीअ कोन्हे, इन करे हिननि खे पाणी कोन पियो मिले। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको आहे सिंध टीवी न्यूज़ सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह, उहो असीं तव्हांखे ॿुधायूं था त सूबाई वज़ीर जो चवणो हो त उमरकोट ज़िले जे अंदरि पाणी बिल्कुलु का बि खोट कोन्हे। उतां असां जेको आबादगारनि जा इजलास बि कढाया आहिनि ऐं उते प्रोग्राम बि थिया आहिनि, मगर अॼु बि असां ॾिसूं पिया त मीडिया में सामारे खां कुंडरी खां या ॿियनि नंढनि वॾनि जेके शहरनि या इलाइक़ा आहिनि, उतां खां पाणी जी खोट जूं ख़बरूं बि अचनि पियूं। अचो त सिंध टीवी सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह, उहो तव्हांखे ॿुधायूं। हीअ मूं अर्ज़ु कयो पियो त हीअ नारा कैनाल हिकिड़ो सिस्टम आहे जेको सखर खां निकिरे थो, मेन नारा, उन खां पोइ मुंड जमड़ाऊ ते 3 सिस्टम थियनि था। हिकिड़ो वञे थो जमड़ाऊ, ॿियो मिठड़ाऊ, टियों थर्ड डिवीज़न। थर्ड डिवीज़न ते वेठा आहियूं, हीअ आहे फर्स्ट सब डिवीज़न। हिन खां हेठि उमरकोट आहे, उमरकोट डेज़र्ट में आहे, उमरकोट जो शहर टेल में आहे। उन जो नूरवाह ते 85 वाटर को उन खां पोइ छाछरो तलको शुरू थी वियो आहे। अलाह जे फज़ल सां असीं ज़मींदार पाण में सभु मुतफ़िक़ रहिया आहियूं ऐं इरीगेशन जो अमलो असांखे इंजीनियर तमामु भलो मिलियो आहे। इरीगेशन जे इंजीनियर जे मशवरे सां हुनजा SDO रखियल आहिनि। हिते SDO जेके 12 बदिली कराए कोई ईंदो आहे, चढ़णु कोन ईंदो आहियां, कोन चढ़णु ॾींदो आहियां माण्हू खे। जॾहिं इंजीनियर मूंखे चवंदो मूंखे फलाणो SDO खपे, उहो रखी ॾींदो आहियां। मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो वचन सां वाइदो कयल आहे, मूंखे टेल में पाणी करे ॾियणु रिस्पॉन्सिबिलिटी तव्हांजी आहे, मूंखे पूरो करे ॾियो। घाटी डीज़ल जा पैसा वठी ॾियणु मुंहिंजो कमु आहे, वठी ॾींदो आहियां डीज़ल जा पैसा हर साल 5 करोड़ 4 करोड़ जेतिरी डिमांड हूंदी आहे वठी ॾींदो आहियां। ऐं घाटी ते असीं मालिकी कंदा आहियूं। त हीअ बि इंजीनियर चए थो सुबुह जो ईअं चवंदा इरीगेशन खाई हलिया। तव्हां ज़मीनदार मुक़ररु करियो, 2 ॿाडियूं खणो, ज़मीनदार सर्टिफिकेट न ॾींदो त मिशन उतां न निकिरंदी, पेमेंट ठेकेदार कोन थींदी। अॼु अलहमदिल्ला चवंदे ख़ुशी मूंखे थिए थी, तव्हां हिन मेडा खे वठो त गोल्ड मेडल जा माण्हू ऐलान पिया कनि, जुलाई अगस्त में गोल्ड मेडल पाराया वेंदा। ऐं गुज़िरियल साल 2013 में 12 में नूरवाह जी टेल जे खातेदारनि मूंखे ऐं मुंहिंजे इंजीनियर खे गोल्ड मेडल पाराया, हार पारायूं। जंहिं का असेंबलीअ में जॾहिं तक़रीर थी हुई त असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हायो। मुंहिंजो सिंध सॼी में पाणी जे लाइ माण्हू दादू हुजे, ठटो हुजे, बदीन हुजे, मीरपुरखास हुजे, डिगड़ी हुजे, चाहे किथे सरापा एहतियात कंदा। वाहिद उमरकोट जा ज़िले जा माण्हू आहिनि जेके पाणी जे लाइ इंजीनियरनि खे गोल्ड मेडल पाराईंदा। इहे इंजीनियर ख़ुशकिस्मत आहिनि, टेक्निकल माइंड हू आहिनि। असीं त गवर्नमेंट वारा पैसो ॾियण वारे बाबा कमु था कयो, माण्हू ख़ुशि आहे। हीअ उहो बंगलो आहे फर्श जो, हिते असां एहतिजाज कया,
नवाब यूसुफ टालपुर MNA मूं गॾिजी असां उमरकोट शहर में बुख हड़तालूं कयूं, रोड ब्लॉक कया। हाणे वक़्त जो चीफ सेक्रेटरी जेको आहे मोहम्मद सिद्दीक़ मेमण DCO हो, उन जी बुख हड़ताल ख़तमु कराई, वाइदो कई पाणी पूरो कढींदुसि। अॼु अल्हम्दुलिल्लाह उहा सियासत आहे। बल्कि तव्हां ॾिसो पिया हिते मुस्लिम लीग नून जा माण्हू वेठा आहिनि, मुस्लिम लीग फंक्शन जा माण्हू वेठा आहिनि, GS जा माण्हू वेठा आहिनि ऐं जमा इस्लाम माण्हू सभु वेठा आहिनि। हिन असीं इशू ते मुतफ़िक़, छो हीउ एरिया असांजो आहे, हीउ एरिया आहे असांजो ज़रात पेशा मुश्तमिल आहे, इंडस्ट्री एरिया न आहे। उनजो सबबु इहो इहो 5 साल थिया आहिनि सोन उतारो हिते इंजीनियर खे वञे थो, डायरेक्टर नारा खे वञे थो, डायरेक्ट गुलाम मुस्तफ़ा उजण इंजीनियर मंसूर मेमण खे वञे थो, किरदार कहिड़ो ॾेढ वञे थो, इहा ॻाल्हि आहे। नाज़रीन, ही तव्हां सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। असीं बि चाहियूं था अला करे सभई हिन जहिड़ा हितां जा जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि मिरपुर ख़ासि ज़िले जा अहिड़ा ई थी वञनि जेको पंहिंजनि इलाइक़नि में घटि में घटि आबादगारनि जे मसइलनि ते बीहनि, या पाणी जी खोट जा मसइला हुजनि या ॿिया मसइला हुजनि कुझु, मगर हिते हमेशह असां वटि जेका पुछड़ी जी आबादगारनि सां इहो ई वेल हूंदो आहे, इहो ई वेदन हूंदो आहे। पाणी कोन्हे, रोडनि ते निकिरनि था, हारियुनि खे वठियो निकिरनि था, हमेशह उन्हनि सां मसइला ई मसइला हुजनि था। ऐं इन साॻी ॻाल्हि था जीअं आबादगारनि जा प्रोग्राम आहे, उते मिरपुर ख़ासि जो जेको डिविज़नल कमिश्नर शफ़ीक अहमद मैसर, हिन जो बि इहो चवणु हो त पाणी जी शार्टेज जेका आहे इरीगेशन अमलो त कोन पियो करे, मतिलबु मथां ई कुझु जेका शार्टेज हूंदी आहे उन करे थी सघे थो मसइला थियनि था, मगर उहे बि आबादगारनि सां गॾिजी वेही करे कुझु कमेटियूं ठाहींदासीं या असिस्टेंट कमिश्नर खे मुक़ररु कंदासीं। इंशाअल्लाह पाणी जी जेका खोट आहे या पाणी जी हिनखे उहा पूरी कई वेंदी। अचो त उन हवाले सां शफ़ीक अहमद मैसर जो तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधायूं। कुछ ॾींहं पहिरीं मुस्तफ़ा हुजण साहब ॻाल्हि कई त असीं वियासीं फर्श रेगुलेटर ते हिकिड़ो आलीशान प्रोग्राम हो, अली मर्दान शाह साहिब जेको मिनिस्टर आहे उन्हनि जे तवसुल सां थियो हो, त उते बि ॿुधायूं पिए त 2 साल पहिरीं 2011-12 में तमामु घणी पाणी जी शार्टेज हुई। उते एक्शन आहे मंसूर मेमण उते तमामु घणी उन्हनि जी तारीफ़ कई ऐं कंहिं त इहो बि चयो त जेकॾहिं सुभाणे अली मर्दान शाह खे लॻे थो उन मां ख़तरो आहे जे इलेक्शन में बीहंदो त कढी वेंदो। सो इन हद ताईं चवण जो मक़सदु इहो आहे त उते इहे सभु शयूं आयूं ऐं इहा ॻाल्हि उते आइडेंटिफाई कईसीं त पाणी जेको आहे, इन खां पहिरीं जो हुन ते अचां, पाणी जी चयो पंहिंजो मेजर साहिबु चयो त सिंध में दाख़िल थिए थो तमामु निमाणो पाणी दाख़िल थो थिए, पाणी निमाणो हुते पोइ दाख़िल कोन थो थिए, तव्हां पहिरीं हुनजी खंज लाहियो ऐं पोइ था मोकिली वेंदा, सही सिधी ॻाल्हि। पाणी हिते पाणी सां ज़्यादती उतां खां शुरू थी थिए, गिलगित बल्तिस्तान खां वठी शुरू थी थिए ऐं यको हुन सां ताज़ियूं थींदियूं थियूं अचनि। हींअर बि कचे जे एरिया में मुल्तान बहावलपुर इहो जेको बि कचे जो एरिया आहे उते तमामु वॾा वॾा आउटलेट्स लॻल आहिनि, डायरेक्ट मशीनूं लॻल आहिनि जेके राति जे टाइम ते हलनि थियूं, असांखे उहा बि ख़बर आहे। ईअं कोन्हे पाणी अवी ॾिसंदा त गुज़िरियल सालनि 20-30 सालनि खां जेका पाणी जी ओरिजिनल डिस्चार्ज हुई उहा ओवरऑल रिड्यूस थिए पई, थींदी पई अचे। उन में जेको बि सिस्टम आहे उन सॼे में सिस्टम में चोरी आहे। हाणे छा आहे त उहो जेको सिस्टम कश्मीर वटि दाख़िल थियो उहो पाणी जेको उहो बि घटि आयो, वरी असांजा जेके उत्तर वारा आबादगार आहिनि उहे बि ॾाढा आहिनि, उहे बि अवां जी चोरी कनि था। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे ॿुधायां त उत्तर में बि पाणी जी शार्टेज आहे। मिसाल मीरवा आहे, ख़ैर पवण सेठार जा ऐं उन खां पोइ मांधी, कोट लालो, इन पासे इलाही अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पाणी उते कोन थो पहुचे, या इन नौशहर जो मेन एरिया आहे उते जा काफ़ी वाह आहिनि जेके पुछड़ी ते पाणी कोन थो पहुचे। सो हिकिड़ो त पाणी घटि आहे। मुंहिंजे हिसाब सां 2 इशूज़ आहिनि जेके आउं उन्हनि खे सम्झां थो त मेन इशूज़ आहिनि। हिकिड़ो त पाणी जी शार्टेज आहे, ॿियो मिसमैनेजमेंट आहे। तव्हां इहा कमिश्नर मिरपुर ख़ासि उन जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिन जो इहो चवणो हो त मेन मसइला 2 आहिनि, हिकु त पाणी जी शार्टेज आहे, ॿियो जेको मिसमैनेजमेंट आहे। त मिसमैनेजमेंट बि इहा केरु ख़तमु कंदो? ज़ाहिर आहे इंतिज़ामिया जा माण्हुनि उहो ई ख़तमु कंदा। शार्टेज जेके आहे त उहो बि उहो ई कंदा, इंतिज़ामिया जा माण्हू कंदा। मगर आबादगारनि त हिन में को अहिड़ो ॾोह कोन कयो आहे। आबादगार हमेशह जेके पंहिंजनि हक़नि लाइ रोडनि ते हूंदा आहिनि या एहतिजाज कनि था, मगर शायदि हिननि जी केरु ॿुधण वारो ई कोन। ईअं लॻे थो त केरु आहे ई कोन्हे, हीअ अचनि था रोडनि ते वेही प्रेस क्लबनि ते मुज़ाहिरा कनि था, पोइ हुननि जो केरु धणी धोड़ी कोन हूंदो आहे, हिन खां पोइ वापसि हलिया वेंदा आहिनि। हींअर तव्हां पाण इहो ॾिठो हूंदो त बारदाने जे टाइम ते बि आबादगारनि जी छा हालत हुई। उन खां अलावा पहिरीं कमंद वारो मौसम हुई, तॾहिं बि आबादगार रोडनि ते हुआ, मगर हिननि जी कंहिं बि कोन ॿुधी। हुकूमत जेके फ़ैसिला कया पिया उहे फ़ैसिला ई कया पिया। हिन वक़्त ताईं अञा ताईं बि आबादगारनि जो कंहिं बि मसइलो हल कोन कयो आहे। ऐं ताज़ो जेके सेमिनार थिया उन में आबादगारनि बि ॻाल्हायो, इंतिज़ामिया जे माण्हुनि बि ॻाल्हायो। उन्हनि खां पोइ बि जेको हिन वक़्तु बि जेका पाणी जी चोरी जेका डिगड़ी साइड या कोट गुलाम जी साइड अञा ताईं जारी आहे, जेके डायरेक्ट वाटर कोर्स जेके हणनि था, ताज़ो जेके अॼु जे ख़बरूं अख़बारुनि में बि लॻियूं पियूं आहिनि ऐं उन ते अमल त कोन थियो, मगर उहे जेके डायरेक्ट वाटर कोर्स जेके हणनि था, मशीनूं हणनि था, त ज़ाहिर आहे उते इरीगेशन जो अमलो उन्हनि सां मुलवस हूंदो, SDO मुलवस हूंदो,
दारो हूंदो या बेलदार हुन सां मुलोसो आहे, ईअं केर बि डायरेक्ट वाटर कोन थो हणी सघे। ताज़ो जेको असां गॾु हिन वक़्तु जेको मौजूदु आहे एफओ जो चेयरमैन जेको मीर अब्दुल गफ़ार टालपुर, इहो एफओ जो चेयरमैन जेको डिगड़ी साइड जो अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुनजो छा चवणु आहे। गफ़ार साहिबु, तव्हां फीडर शाख ते केतिरा गैर क़ानूनी वाटर कोर्स आहिनि, इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे, ऐं ताज़ो जेको सेमिनार थियो उन में करारदादूं बि पास कयूं वियूं, इंतिज़ामिया बि वेठी हुई, मगर हिन वक़्तु ताईं तव्हांजे वाटर कोर्स जी छा पोज़ीशन आहे? तव्हां उते जा एफओ जा चेयरमैन बि आहियो। सर, असां सां पहिरीं इहो ई मसइलो चयो जेको काल तक 2 वॻे गैर क़ानूनी तौर ते 8 इंच जो पाइप बासर माण्हुनि जे चवण ते जेको असांजी शाख में लॻायो वियो, तंहिं ते असांजो वाइस चेयरमैन अख्तर अली जट जेको शाख जे चकर ते वियो, उन ॾिठो त गैर क़ानूनी तौर ते पाइप लॻो पियो आहे। हुन जॾहिं असांखे ॿुधायो, जंहिं टाइम ते आउं एफओ चेयरमैन मीर अब्दुल गफ़ार टालपुर आउं सरज़मीन ते पुगुसि त उन जॻह ते 40 खां 50 माण्हू हथियारनि सां उन जॻह ते मौजूदु हुआ। जॾहिं उन टाइम ते असीं वञी पहुतासीं, उनखे चयोसीं बाबा हीअ असां सां ज़ुल्म छो कयो आहे, तव्हां पाइप लॻायो आहे। चए असांखे इरिगेशन अमलदार असांखे ॾेई विया आहिनि। जॾहिं इरिगेशन अमलदारनि सां असांजी ॻाल्हि थी, उन्हनि चयो त इहो पाइप असां न ॾिनो आहे, इहो हिननि पंहिंजी मर्ज़ी ख़ुदि लॻायो आहे। पोइ उनजी इहा असांखे ख़बर पए थी, बासर माण्हुनि जे चवण ते, वॾेरनि जे चवण ते असां सां सरासर ज़ुल्म थियो, जंहिंजे एवज़ असां 400 खां 500 माण्हू मुसलसल असां उन जॻह ते 24 कलाक ते असां धरणो हणी वेठा हुआसीं, जिते मीडिया आई, जिते असां उहो पाइप जी जेका असां पूरी वीडियो भरी। उनखां पोइ इहो ई थियो त उहो पाइप असां पटराए उन जॻह ते, अॼु ॾींहं ताईं माना उन जॻह ते 200 माण्हू असांजा उते मौजूदु आहिनि। जॾहिं असां थाणे ते वियासीं उन्हनि जे ख़िलाफ़ु एफआईआर कटाइण लाइ, तॾहिं बासर माण्हुनि जे चवण ते उन्हनि माण्हुनि ते एफआईआर न कटाइणी। महिरबानी तव्हांजी। हिननि जो इहो चवणो हो त हिते जेके डायरेक्ट वाटर लॻाइनि पिया, अॼु बि असांजा माण्हू 200 खां 300 मौजूदु आहिनि, थाणनि ते केस दाख़िल थिया आहिनि, मगर को बि ॿुधण वारो कोन्हे। हाणे आबादगारनि जा जेकॾहिं वीचार ॿुधा हूंदा या असां सां गॾु वीडियो लिंक ते बि मौजूदु आहिनि, सभिनी जी ॻाल्हि ॿोल दीदी हिन वक़्तु असां सां गॾु जो मौजूदु आहे डायरेक्टर नारा केनाल गुलाम मुस्तफ़ा उजण, अचो त हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधूं त हुनजो छा चवणु आहे आबाद ही पाणी चोरी रोकाइण में, या कहिड़ी हिकमत अमली हुननि जोड़ी आहे। जेके इशूज़ आहिनि, पाणी जी चोरी जा इशूज़ हुजनि, डीओस जा इशूज़ हुजनि, आरएमएस जा इशूज़ हुजनि, या ॿियूं बेक़ाइदगियूं हुजनि, ऐं उन बेक़ाइदगियुनि में हिकिड़ी शइ आउं इहा ज़रूरु अर्ज़ु कंदुसि त को हिकिड़ो फ़रीक़ कोन्हे। सिर्फ़ु असां जेकॾहिं पंहिंजनि गिरेबाननि में हथु ॾिसूं त उन में असांजो किथे न किथे को रोल ज़रूरु मौजूदु आहे। पर हिन अॼु के सेमिनार में अचण जो, हिते वेहण जो मुंहिंजो हिकिड़े शागिर्द जी हैसियत में इहा इहो रोल हो त असां वरी बि, छाकाणि त नाउमीद थियणु, मायूस थियणु ऐं इहो तसवुरु करे वेहणु त का शइ कोन थींदी, शयूं बसि ईअं ई ख़राबु रहंदियूं, इहो को असांजो नसीबु आहे, इहो असां अलाह साईं लिखी छॾियो आहे त तेलुनि जा माण्हू, पुछड़ियुनि जा माण्हू ईअं ई पाणी खां बिना रहंदा, इन में आउं यकीन कोन थो करियां। नाज़रीन, डायरेक्टर नारा केनाल जा तव्हां मौक़ुफ़ ॿुधो हूंदो, हुन जो चवणो हो त असां जेके हिते आबादगारनि जा जेके मसइला ॿुधण लाइ, इशू ॿुधण लाइ वेठा आहियूं, हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते जेके आबादगारनि जा मसइला आहिनि उन्हनि जा हल कया वञनि, जेको आबादगारनि खे रोडनि ते न अचणु ॾिनो वञे, ऐं उन खां अलावा आबादगारनि सां गॾु खोड़ सारा जेके हारी मुतासिर थियनि था उन्हनि जा बि मसइला हल कया वञनि। नाज़रीन, वठो तव्हांजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा, वरी ॿिए प्रोग्राम में असीं तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं।